सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे नाम असांखे संसार में भी खपंदो आहे, साहिब वटि बि खपंदो आहे। चवनि नाम जो मक़सदु आहे विश्वास ऐं यकीन। नाम जो मक़सदु आहे असां संसार में हुजूं तॾहिं में नाम ई खपे। जेका असांजी प्रोडक्ट हुजे, जेको असांजो अमल हुजे, जेको असांजो नालो हुजे, कोई नालो खणो यार। अहिड़ो माण्हू चवण ई चाहियो आहे, जेको बि आहे सभु सही आहे। काफ़ी माण्हू एतिरा संपर्क में हूंदा आहिनि, जेके एतिरा चङा हूंदा आहिनि, पर हुनजी गिला बि करे न, हुनखे चइबो यार अहिड़े माण्हू खे न थियणु खपे, बसि न चवणु खपे। कोई लफ़्ज़ कॾहिं बि सही न, चवंदा के ग़लति माण्हू जे भड़कारे न रुॻो अहिड़े माण्हू जे लाइ न चवणु खपे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चङो हलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं संसार में दुख ऐं तकलीफ़ ईंदी आहे। जॾहिं उनखे दुख या तकलीफ़ ईंदी आहे, पंहिंजो पाण जे लाइ मुंहं जो अरदास निकिरंदी आहे मालिक खे, भई अहिड़े माण्हू सां ईअं न थियणु खपे, इहो सदाईं सुखी हुजे, बहितर हुजे, ख़ुशि हुजे। अहिड़े माण्हू सां बि ईअं थी वञे, बाक़ी केरु बचंदो। इहा अमल जो बहितरीन अमल आहे, जंहिंजे लाइ हर कंहिंजे मुंहं जो दुआ निकिरे के दुख अचण ई न खपे। यार अहिड़े माण्हू सां बि ईअं थिए त कोई कहिड़ी चङी ॻाल्हि आहे, अहिड़े सां न थियणु खपे। काफ़ी असां पंहिंजे जीवन में ॾिठा हूंदासीं, जेतिरा ई आहे, जॾहिं की चङे खे का तकलीफ़ थी हूंदी, असांजे मुंहं जो पंहिंजो पाण जे लाइ पंहिंजो पाण अरदास निकिती हूंदी, के चयो ई न हूंदो। हक़ीक़त में विश्वास ऐं यकीन हूंदो, बहितर अमल हूंदो आहे, बहितर अमल हूंदो आहे, बहितर जीवन हूंदो आहे। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हिकिड़ो बहितर जीवन जी शुरूआत आहे, हिक खे जीतण जो अमल आहे, हिक खे पंहिंजो बणाइण जो बहितरीन चीज आहे। उनजी शुरूआत असांजी घर सां थींदी आहे। जन असांखे राजो बणायो, असां महाराज महारानी बणायोसीं या न बणायोसीं। अगरि उनखे इज़त ॾिनीसीं त पोइ अॻिते हली करे असांजा ॿार एतिरी इज़त ॾींदा जे असां पंहिंजो ॿार रहंदासीं ऐं घर जो माहौल बहितर थियो। हर को असांजे घर जो मिसाल ॾींदो, जॾहिं असांखे घर खे चङी नज़र सां ॾिठो पियो, असांजा सभु कमु पंहिंजो पाण बहितर थियणु शुरू, भई हिते सभु कुझु बहितर आहे, चङो आहे। ऐं जॾहिं घर में नेम ध्यानु सिमरन हूंदो आहे, मालिक ते विश्वास हूंदो आहे, असांखे चवण ई न पवंदो आहे, जो मुंहिंजो नियापो ॾेसि, असां चाहींदा आहियूं पोइ सभु कुझु थियणु शुरू थी वेंदो आहे, ऐं असांजो जीवन हिते बि सुखियो रहंदो आहे, अॻिते बि सुखियो रहंदो आहे, असां सभु कुझु बहितर थी वेंदा आहियूं।